जिन जे अॻियां तूं ॻाल्हाए न सघंदो आहे न असुल उन्हनि जूं टंगूं खणंदा आहियूं असां। चुतू रुपए यानी हणाईंदे अॼु छुरी लाची आओ ॿिए खे पिया था चुतू चो। असां शरीफ़ थी वियासीं न त तो जड़े खे 10-20 में कंदा हुआसीं। तूं पंहिंजी पुठी वराए ॾिठी थी चुतू पंजे ॼणो त तते सां ॿधना थी त वात सां खणी वेंदा हो। जेतिरो घटि वधि ॻाल्हाई न मूंखे अॼरी सुरी लाऊं असां कातनि जो वॻो हणी बसि सुरी लाऊं चुतू ओतिरो पुट झले बि कोन सघंदे। पंहिंजो अॻिलो वक़्तु सुञाण अञा बि इहा पियो थो पैसा ॾी पहिरियां 5 रुपया वठी इहा हाणे 5 रुपया ॾी इहा थो आदि मजरूम हो तव्हां चुतू। थोरो सबर कर सोना तोखे तुंहिंजे ज़िले में अची कंदुसि। ॾींहं में 10 चकर न इहा या 10 चकर कंहिंजे तते खे पकड़े धप न सिंगो ते ताईं मज़ो न अचो। अॼरी ॿिए खे तव्हां चुतू चुतू चो चुतू तव्हां सॼी ज़िंदगी इहा आयो अथव वरी अॼु सुरी लाओ बिशनी बण तव्हां वरी बचनि सां तारू हणंदो त असां नंढेला जुआना थी इहा पुटनि खे ख़बर ई कान हूंदो बचनि खे त हा बाबा नंढेला थूथ जहिड़ो लन झलींदे अॼु तूं सुरीलो थी वियो असांजे लाइ।